अस्सलामु अलैकुम वरहमतुल्लाहि वबरकातुहू। इन्नल हम्दलिल्लाहि नहमदुहू व नस्तईनुहु व नस्तगफिरुहू व नऊज़ु बिल्लाहि मिन शुरूरि अनफुसिना व मिन सय्यिआति आमालिना। मन यहदिहिल्लाहु फला मुज़िल्ल लहु व मन युज़लिल फला हादिय लहु। व अशहदु अल्ला इलाहा इल्लल्लाहु वहदहु ला शरीक लहु व अशहदु अन्न मुहम्मदन अब्दुहु व रसूलुहु। अल्लाहुम्मा सल्लि अला मुहम्मदिन व अला आलि मुहम्मद कमा सल्लैत अला इब्राहीम व अला आलि इब्राहीम इन्नका हमीदुम मजीद। अल्लाहुम्मा बारिक अला मुहम्मदिन व अला आलि मुहम्मद कमा बारकत अला इब्राहीम व अला आलि इब्राहीम इन्नका हमीदुम मजीद। मन युतिइल्लाह व रसूलहु फ़क़द रशद वहतदा व मन यअसिल्लाह व रसूलहु फ़क़द ज़ल्ल व गवा। अम्मा बाद फ़इन्न खैरल हदीस किताबुल्लाह व खैरल हदी हदी मुहम्मदिन सल्लल्लाहु अलैहि वसल्लम व शर्रल उमूरि मुहदसातुहा व कुल्ल मुहदसतिन बिदअ व कुल्ल बिदअतिन ज़लालह व कुल्ल ज़लालतिन फिन्नार। फ़अऊज़ु बिल्लाहिस समीइल अलीम मिनश शैतानिर रजीम मिन हमज़िही व नफ़्ख़िही व नफ़्सिही। बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम। लक़द जाअकुम रसूलुम मिन अनफुसिकुम अज़ीज़ुन अलैहि मा अनित्तुम हरीसुन अलैकुम बिल मुअमिनीन रऊफ़ुर रहीम। रब्बि इश्रह ली सदरी व यस्सिर ली अमरी वहलुल उक़दतम मिन लिसानी यफ़क़हू क़ौली। गोठ साईं बख्श जमाली ही उहो गोठ आहे जिते असांजो मोहतरम दोस्त अल्लाह ताला उनजी मग़फ़िरत फरमाए ऐं उन ते रहमतनि जी पालोट फरमाए। मोहतरम ग़ुलाम मुस्तफ़ा जमाली रहमहुल्लाह जो गोठ आहे। ही वो इंसान हो अल्लाह जी मग़फ़िरत फरमाए जंहिं तौहीद सुन्नत खे क़बूल कयो ऐं अल्हम्दुलिल्लाह अॼु हिन गोठ जे अंदरि मस्जिद भी नई ठही चुकी आहे, जलसो भी थी रहियो आहे, पर असांजो प्यारो दोस्त असांजे दरमियान मौजूद नाहे। अल्लाह ताला खां दुआ घुरूं था त अल्लाह ताला हिन मस्जिद खे, हिन प्रोग्राम खे उन जे लाइ सदके जारिया बनाए, उनखे जन्नतुल फिरदौस में आला मक़ाम अता फरमाए ऐं जेके बशरी कमज़ोरियूं उन खां सरज़द थियूं अल्लाह ताला उहे माफ़ फरमाए। दोस्तों, मूंखां अॻ में असांजो मोहतरम दोस्त फज़ीलत शेख प्रोफेसर अब्दुल कईम जलालानी हफ़िज़हुल्लाह दीन इस्लाम जे बुनियाद तौहीद ते एक बेहतरीन तकरीर करे चुको आहे। तौहीद खां पोइ जेको इंतहाई अहम शोबो आहे दीन जो, उहो शोबो आहे रिसालत जो। अल्लाह ताला इंसान ज़ाती रहनुमाई जे लाइ आदम अलैहिस्सलाम खां वठी पंहिंजे आख़िरी प्यारे पैगंबर ताईं बेशुमार अंबिया किराम मबूस फरमाया। जी अल्लाह ताला पाण फरमाए थो, वमा अरसलना मिर रसूलिन इल्ला लियुत्ता बिइज़्निल्लाह। फरमाया त असां जो बि रसूल मोकिलियो
जेको बि रसूल आयो अल्लाह ताला फरमाए थो उन जी इताअत कई वञे थी अल्लाह जे हुक्म सां। इहो वॾो एज़ाज़ आहे। इहो एज़ाज़ ऐं शान सिर्फ़ अंबिया किराम जो आहे कि उम्मती जो कोन्हे जो उन जी इताअत अल्लाह ताला जे हुक्म सां कई वञे थी। ऐं पैगंबर जॾहिं को कम करे थो हुक्म ॾे थो त अल्लाह जी वही सां। जी अल्लाह ताला कुरान मजीद में फरमायो वमा यंतिकु अनिल हवा इन हुव इल्ला वहयु यूहा। मुंहिंजो पैगंबर वही सां ॻाल्हाए थो, ख़्वाहिश सां न, मर्ज़ी सां न। जॾहिं अल्लाह जी वही नाज़िल थिए थी मुंहिंजो प्यारो पैगंबर पंहिंजी प्यारी ज़बान खोले थो। ॾिसो केतिरा ई वाक़िया आहिनि। सही बुखारी जी रिवायत आहे जंग उहद में हिकिड़ो सहाबी साद बिन रबी रज़ी अल्लाह अन्हु शहीद थी वियो। शहादत खां पोइ साद बिन रबी जी मिल्कियत ते संदसि भाउ कब्ज़ो करे वेही रहियो। ॿ न्याणियूं हुजनि हिसो कोन ॾिनाई, घरवारी खे हिसो कोन ॾिनाई ऐं मुकम्मल मिल्कियत ते कब्ज़ो करे वेही रहियो। साद बिन रबी रज़ी अल्लाह जी घरवारी हली आहे अल्लाह जे प्यारे पैगंबर वटि। या रसूलल्लाह मुंहिंजो घरवारो जंग उहद में तव्हां सां गॾु हो, काफ़िरनि सां विढ़ंदे शहीद थियो। शहादत खां पोइ मुंहिंजे ॾेर समूरी मिल्कियत ते कब्ज़ो करे वरितो आहे। बुखारी जा लफ़्ज़ आहिनि। पाण सगुरा ख़ामोश थी विया। वही नाज़िल थियण लॻी ऐं सहाबा चवनि था जॾहिं अल्लाह जे प्यारे पैगंबर ते वही नाज़िल थींदी हुई ऐं सियारे जे अंदरि सर्दी जे अंदरि संदन पेशानी मुबारक ते पगर जा फुड़ा ज़ाहिर थींदा हुआ। वही नाज़िल थी ख़त्म थी। पाण सुगरा फरमाइनि था साद बिन रबी जे भाउ खे वठी अचो। जॾहिं भाउ साम्हूं आयो पाण फरमाइनि था अठूं हिसो घरवारी खे ॾे, तुंहिंजी भाॼाई खे 2/3 2/3 जेके न्याणियूं हुन जूं ॿ आहिनि तिन खे ॾे। फमा बक़िया फहुव लक। बाक़ी जेकी कुछ बचे थो सो तुंहिंजे लाइ आहे। अल्लाह जे नबी जो फ़ैसिलो तॾहिं ॾिनो जॾहिं अल्लाह जे तरफ़ां वही नाज़िल थी। तिरमिज़ी जी रिवायत आहे पाण सुगरा मौजूद आहिनि। हिकिड़ो सहाबी हली आयो या रसूलल्लाह अल्लाह ताला हुक्म ॾिनो आहे या अय्युहल्लज़ीन आमनू सल्लू अलैहि वसल्लिमू तस्लीमा। ऐं ईमान वारो मुंहिंजे पैगंबर ते सलात बि मोकिलियो, सलाम बि मोकिलियो। अल्लाह जे रसूल तव्हां असांखे सलाम सेखारियो आहे। अतहियातु लिल्लाहि वस्सलवातु वतय्यबातु अस्सलामु अलैका अय्युहन नबी। तव्हां सलाम सेखारियो आहे पर कैफ नुसल्ली अलैक, तव्हां ते असां दुरूद कीअं मोकिलियो। ही दलील आहे जॾहिं बि इंसान खे क़ुरान जी आयत समझ में न अचे सभ खां पहिरीं प्यारे पैगंबर जो फरमान ॾिसे। छो त सभ खां वॾो मुफ़स्सिर अल्लाह जे कलाम जो केरु आहे? मुहम्मद रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम। सहाबा अल्लाह जे नबी वटि हली आया, उन्हनि दुरूद ठाहियो कोन। इहो दलील आहे पंहिंजे तरफ़ां दुरूद न आहे ठाहिणो। सहाबा अरबी ॻाल्हाइण वारा हुआ, अरबी जा माहिर हुआ, लेकिन अबू बकर सिद्दीक सिद्दीकी दुरूद कोन ठाहियो, उमर फारूक फारूकी दुरूद कोन ठाहियो, सैयदना उस्मान बिन अफ़्फ़ान उस्मानी दुरूद कोन ठाहियो, सैयदना अली बिन अबी तालिब अलवी दुरूद कोन ठाहियो। बल्कि सहाबा अल्लाह जे नबी खां सवाल कनि था या रसूलुल्लाह तव्हां ते दुरूद कीअं मोकिलियो। फसकत रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम। पाण ख़ामोश थी विया। सहाबा चवनि था अल्लाह जे नबी कंध झुकाए छॾियो। असां समझी वियासूं अल्लाह जे रसूल ते वही नाज़िल थिए पई। जॾहिं वही नाज़िल थी चुकी सुम्म रफ़अ रासहु, पंहिंजो मथो मुबारक मथे खणनि था। पाण फरमाइनि था क़ूलू
अल्लाहुम्मा सल्लि अला मुहम्मद वला आले मुहम्मद कमा सल्लैत अला इब्राहीम वला आले इब्राहीम इन्नका हमीदुम मजीद। अल्लाहुम्मा बारिक अला मुहम्मद वला आले मुहम्मद कमा बारकत अला इब्राहीम वला आले इब्राहीम इन्नका हमीदुम मजीद। अल्लाहु अकबर। दलील पैगंबर दुरूद तॾहिं ॿुधायो जॾहिं अल्लाह जे तरफ़ां वही नाज़िल थी। सहाबा दुरूद ठाहियो कोन, वही गौर करियो। अॼु असांजा मुसलमान भाइर ही दुरूद ताज आहे, लखी आहे, माही आहे, हज़ारवी आहे, तोलजीन आहे, ये सब मौलवी ने पीरन जा ठाहियल दुरूद आहिनि। अल्लाह जे नबी उहो दुरूद ॿुधायो आहे जेको रब्बुल आलमीन वही जे ज़रिए पंहिंजे प्यारे पैगंबर ते नाज़िल कयो। उन खां मथे को दुरूद आहे जेको अल्लाह जो रसूल असांखे सेखारे। अल्लाह जी वही जे नुज़ूल खां पोइ त अल्लाह जो नबी जॾहिं ॻाल्हाए थो, अल्लाह जी वही जे तहत ॻाल्हाए थो। इहो शान के उम्मती जो कोन्हे, चाहे सहाबी छो न हुजे। ऐं तव्हां ॾिसो सहाबा किराम अल्लाह जे प्यारे पैगंबर जे अमल खे, फरमान खे केतिरी अहमियत ॾींदा हुआ, उन ते कीअं अमल कंदा हुआ। अॼु असां मुसलमान चवराइण वारा मीलाद मल्हायूं था, अल्लाह जे रसूल सां मोहबती दावा बि करियूं था, पर जॾहिं साॻिए प्यारे पैगंबर जी हदीस अचे थी, अमल करण लाइ तयार कोन आहियूं। मूंखे ॿुधायो कहिड़ी मोहबत आहे जो प्यारे पैगंबर जो फरमान अचे थो, उनखे तव्हां रद्द करियो था कि उम्मती जे कौल जे करे। सहाबा कीअं अमल कंदा हुआ। सैयदना अब्दुल्लाह बिन मसूद रज़ी अल्लाह अन्हु अज़ीम सहाबी आहे, मस्जिद में दाख़िल थियो, पाण सुगुरा खुतबो ॾेई रहिया आहिनि, सहाबा वेठल आहिनि, पर कुछ सहाबी अहिड़ा हुआ जेके बीठल हुआ। अल्लाह जे नबी उन्हनि खे चयो इजलिसू, वेही रहो। अब्दुल्लाह बिन मसूद रज़ी अल्लाह अन्हु मस्जिद में दाख़िल थियो, जीअं हुक्म ॿुधाई हदीस जा लफ़्ज़नि उते जो उते वेही रहियो। पाण फरमाईंदा ताल या अब्दुल्लाह, अब्दुल्लाह अॻिते अच, मूं तोखे कोन चयो आहे। पर अब्दुल्लाह बिन मसूद रज़ी अल्लाह अन्हु उते छो वेही रहियो? जॾहिं अल्लाह जे नबी जो हुक्म ॿुधाई त वेही रहो, सम्झाई त मूं ते अमल बि फर्ज़ आहे, मूंखे बि अमल करे ॾेखारिणो आहे। ही सहाबा किराम, अबू दाऊद जी रिवायत आहे, पाण सुगरा सहाबा खे निमाज़ पढ़ाइनि पिया, जुती पातल आहे। सहाबा मां अहिड़ा सहाबा हुआ जिन खे जुती पातल हुई, ऐं जुती पाए निमाज़ पढ़णु साबित आहे। मुहदसिन बाब क़ाइम कया आहिनि, अस्सलातु फिन्निआल, जुती पाए निमाज़ पढ़ण जो बयान। या असांजी जहालत आहे, बाज़ औक़ात जनाज़े निमाज़ में ॿाहिरि बीठा आहियूं, मञूं था मस्जिदूं पकियूं ठहियल आहिनि, जुती पाए वेंदासूं गंदगी थींदी, पर अल्लाह जो बानो तव्हां ॿाहिरि मैदान जे अंदरि अमल करे सघो था। पाण सुगरनि हुक्म बि ॾिनो, सल्लू फी निआलिकुम, जुती पाए बि निमाज़ पढ़ो। खालिफुल यहूद व नसारा, यहूदी नथा पढ़नि, नसारा नथा पढ़नि जुती पाए, तव्हां जुती पाए बि पढ़ंदा करियो। ठीकु आहे, ॿाहिरि मैदान में त पढ़ी सघो था नमाज़ जनाज़ा में, लेकिन हालत असांजी ॾिसो बेवकूफ़ी, पैगंबर जी सुन्नत ते अमल करण लाइ तयार कोन आहियूं। जुती लाए मथे चढ़ियो बीठा आहियूं, पर पाए नथा पढ़ूं। अल्लाह जा बानो, अल्लाह जे नबी जुती जी पाकाई जे लाइ धोअण जो कमु कोन ॾिनो आहे, कंहिं बि हदीस में धोअण जो कमु कोन्हे। पाण सुगरा फरमाइनि था, अवामा कंहिंखे जुती पातल आहे, जेकॾहिं नमाज़ पढ़णु चाहे थो पहिरीं पंहिंजी जुती जो तर ॾिसे, जेकॾहिं नजासत लॻल आहे उनखे ज़मीन ते रोड़े, ज़मीन ते रगड़े, उन खां पोइ नमाज़ पढ़े। जेकॾहिं मामूली नजासत रहिजी वई या क़ाबिल माफ़ी आहे। इमाम इब्न क़य्यिम रहमतुल्लाह अलैह अज़ीम इमाम आहे, शेखुल इस्लाम इब्न तैमिया जो शागिर्द आहे, मशहूर जो किताब आहे इगासतुल लाफ़ान, उन जे अंदरि लिखे थो त बाज़ नजासतूं मामूली मिक़दार में हुजनि, शरीयत उनखे माफ़ कयो आहे। जीअं जुती पाए पढ़े थो, रगड़े थो ज़मीन ते, मामूली रहिजी वई क़ाबिल माफ़ी आहे। तव्हां वञो था क़ज़ाए हाजत जे लाइ, भितर खणी वञो, पाणी जेकॾहिं न आहे, भितरनि सां तहारत बि साबित आहे। जेकॾहिं तव्हां तहारत करियो था, उन खां पोइ को मामूली नजासत रहिजी वञे थी, क़ाबिल माफ़ी आहे, त अल्लाह जे नबी फरमायो जुती जो तर ॾिसे, बाद में उनखे ज़मीन ते रगड़े नमाज़ पढ़े। ऐं असां अल्लाहु अकबर अॼु ताईं उन ते अमल करण लाइ तयार कोन्हे। ही हदीस अबू दाऊद जी, पाण सगोरनि खे जुती पातल आहे, नमाज़ पढ़ाए रहिया आहिनि।
सिर्फ पढ़न कोन पिया, पढ़ाए रहिया आहिनि। सहाबा मुंहिंजा बि अहिड़ा आहिनि जिन खे जुतियूं पातल आहिनि। ओचितो अल्लाह जे नबी छा कयो, पंहिंजूं जुतियूं लाहे ॿई पंहिंजे खाॿे तरफ़ रखनि था। हाणे सहाबा किराम जी ॾिसो पैरवी। अॼु असां खां पुछियो थो वञे फलाणी सुन्नत छो था करियो, फलाणी हदीस ते अमल छो था करियो। कॾहिं सहाबा अल्लाह जे नबी खां पुछियो? असांखे अहिड़ा बि अल्लाह जे बाना सुवाल कंदा आहिनि, साईं तव्हां जॾहिं ज़िलहिज्जा जो चंड ॾिसिजे थो नोह कोन था कटियो, वार कोन था कटियो। मञूं था हदीस आहे, पर हिकमत कहिड़ी आहे? ऐं चवंदो आहियां सभ खां वॾी हिकमत छा आहे त मुहम्मद रसूलुल्लाह जो अमल आहे, पैगंबर जो कमु आहे। इन खां मथे का हिकमत कोन्हे। सहाबा हिकमतनि जो सुवाल कोन कंदा हुआ, जी अल्लाह जे नबी कयो सहाबा कंदा हुआ। ही हदीस में दलील आहे। सहाबा ॾिठो त अल्लाह जे नबी पंहिंजी जुती लाए खाॿे तरफ़ रखी आहे। अबू दाऊद जा लफ़्ज़ आहिनि, सहाबा किराम बि पंहिंजूं जुतियूं लाए खाॿे तरफ़ रखी छॾियो, पाण बि खाॿे तरफ़ रखनि था। जीअं पैगंबर कयो आहे साॻिए तरीक़े सां अमल कनि था। इहो कोन था सोचीनि त नमाज़ ख़तम थींदी तंहिंखां पोइ जुतियूं लाईंदासूं या छा पोइ पुछंदासूं। न, नमाज़ दौरान जुती लाइनि था। जॾहिं नमाज़ ख़तम थी पाण सुगरनि फरमायो, ॾिठो सहाबा जी जुतियूं लथल आहिनि। पाण फरमायो तव्हां जुती छो लाथी? अल्लाह जा रसूल तव्हांखे असां ॾिठो, तव्हांखे जुती लाहींदे ॾिठो। पाण फरमाइनि था मूं वटि जिब्राईल आयो जंहिं चयो त तव्हांजी जुती जे तर में पलीती लॻल आहे, मूं इन करे जुती लाथी। ऐं हिते हिकिड़ो दलील आहे अक़ीदे जो। हदीस पढ़ंदा वञो, क़ुरान पढ़ंदा वञो, अक़ीदो तव्हां ते वाज़े थी वेंदो। अल्लाह जो रसूल आलिमुल ग़ैब कोन्हे। आलिमुल ग़ैब हुजनि हा त अहिड़ी जुती पाए नमाज़ छो पढ़ाईंदा जंहिंजे तर में पलीती लॻल हुई? आलिमुल ग़ैब कोन्हे। हा, अल्लाह जॾहिं ॿुधाए थो ख़बर पवे थी, रब नथो ॿुधाए ख़बर कोन थी पवे। पाण फरमाइनि था तव्हां जुतियूं छो लाथियूं? सहाबा चवंदा अल्लाह जे रसूल असां तव्हांखे ॾिठो, इन जे करे असां जुती लाए छॾी पंहिंजी। माना सहाबा किराम जीअं अल्लाह जे प्यारे पैगंबर खे कंदे ॾिसंदा हुआ साॻिए तरीक़े सां अमल कंदा हुआ। ऐं ॾिसो केतिरा दलाइल आहिनि। सैयदा उम्मे हबीबा रज़ी अल्लाह अन्हा केरु आहे? अल्लाह जे प्यारे पैगंबर जी घरवारी आहे। ऐं ॿुधाईंदो हलां कहिड़े सहाबी जी धीउ आहे। अॼु अहिड़ा बदबख़्त आहिनि जेके सैयदना अबू सुफियान रज़ी अल्लाह अन्हु, सैयदना अमीर मुआविया रज़ी अल्लाह अन्हु जे बारे में बदज़बानी कनि था, घटि वधि ॻाल्हाइनि था। अहिड़ा बदनसीब आहिनि इन मुल्क जे अंदरि। लेकिन उम्मे हबीबा केरु? सैयदना अबू सुफियान रज़ी अल्लाह अन्हु जी न्याणी आहे, अल्लाह जे प्यारे पैगंबर जी घरवारी आहे, सैयदना मुआविया रज़ी अल्लाह अन्हु जी भेण आहे। वही फ़ैसिलो करियो जेके सैयदना अबू सुफियान खे घटि वधि ॻाल्हाइनि था, छा अल्लाह जे नबी ते हमलो कोन्हे? अल्लाह जे प्यारे पैगंबर जो सोरो आहे। सैयदना मुआविया सालो आहे। ऐं मुहद्दिसीन जी अज़मत ॾिसो। सैयदना मुआविया खे मुहद्दिसीन किराम ख़ालुल मोमिनीन चयो आहे, मोमिननि जो मामू। छो चयो अथनि? मामू कंहिंखे चइबो आहे? मां जे भाउ खे चइबो आहे न। जेको वालिदा जो भाउ हुजे उनखे पाण मामू चवंदा आहियूं। मुहद्दिसीन सैयदना मुआविया खे छो मामू चयो आहे? मोमिननि जो मामू। इन जे करे संदसि भेण उम्मे हबीबा रज़ी अल्लाह अन्हा अल्लाह जे नबी जी घरवारी आहे। ऐं अल्लाह ताला छा फरमायो? व अज़वाजुहु उम्महातुहुम, पैगंबर जूं घरवारियूं मोमिननि जूं मायरूं आहिनि। हाणे जॾहिं उम्मे हबीबा असांजी वालिदा आहे, उनजो भाउ असांजो छा थींदो? मामू थींदो न। तंहिंजे करे मुहद्दिसीन ॾिसो उन ज़माने में अहिड़ा बदबख़्त हुआ जिन सैयदना मुआविया ते एतिराज़ कयो, घटि वधि ॻाल्हायो। मुहद्दिसीन किराम ख़ालुल मोमिनीन जो लक़ब ॾिनो। हालांकि अब्दुल्ला बिन उमर बि मामू आहे। उनजी भेण हफ्सा रज़ी अल्लाह अन्हा अल्लाह जे नबी जी घरवारी आहे। लेकिन आम तौर ते मुहद्दिसीन अब्दुल्ला बिन उमर खे ख़ालुल मोमिनीन कोन चयो आहे। उन्हनि मुआविया रज़ी अल्लाह अन्हु खे ख़ालुल मोमिनीन चयो आहे। छो त अहिड़ा बदबख़्त इंसान हुआ ऐं अहिड़ा अञा आहिनि जेके सैयदना मुआविया रज़ी अल्लाह अन्हु खे घटि वधि ॻाल्हाइनि था। मुसलमानो यादि करियो, उम्मे हबीबा सैयदना अबू सुफियान जी न्याणी आहे, मोमिननि जी माउ आहे, असांजी माउ आहे। चवे थी अल्लाह जे रसूल खां हिकु दफ़े हदीस ॿुधमि। ॾिसो सहाबा जो अमल। समिअतो रसूल अल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम मन सल्ला
इसनत अशरत रकातन फी यौमिन व लैलतिन बुनिया लहू बिहिन्न बैतुन फिल जन्नह। सही मुस्लिम जी हदीस आहे, चवे थी अल्लाह जे नबी खां ॿुधमि जंहिं माण्हू ॾींहुं ऐं राति में 12 रकातूं पढ़ियूं उन जे लाइ जन्नत में घर ठाहियो वञे थो। 12 रकातूं कहिड़ियूं ॿुधाईंदो हलां। ये 12 रकातूं सुन्नत आहिनि। फजर जूं 2 सुन्नत फर्ज़ खां अॻु वारियूं, ज़ोहर निमाज़ में फर्ज़ खां अॻु में 4 सुन्नत, घणियूं थियूं 6, फर्ज़ खां पोइ 2 8, मगरिब जी फर्ज़ निमाज़ खां पोइ 2 10 ऐं इशा जी नमाज जेका 4 रकात आहे उन खां पोइ 2 रकातूं सुन्नत, टोटल 12 रकातूं ये सुन्नत। अल्लाह जे नबी फरमायो जंहिं ॾींहुं राति में ये पाबंदी सां पढ़ियूं उन जे लाइ जन्नत में घर ठाहियो वञे थो। सैयदा उम्मे हबीबा चवे थी जॾहिं खां मूं हदीस अल्लाह जे नबी खां ॿुधी मूं कॾहिं 12 रकातूं कोन छॾियूं। उन खां हेठियूं रावी अनबसा जेको ताबई आहे, जॾहिं खां मूं उम्मुल मोमिनीन खां हदीस ॿुधी मूं कॾहिं 12 रकातूं कोन छॾियूं आहिनि। अनबसा खां हेठि रावी आहे अमर बिन औस, उहो चवे थो मूं पंहिंजे उस्ताद खां जॾहिं खां हदीस ॿुधी आहे मूं 12 रकातूं कोन छॾियूं आहिनि। अमर बिन औस खां हेठियों रावी नौमान बिन सालिम चवे थो जॾहिं खां मूं हदीस ॿुधी आहे पंहिंजे उस्ताद खां मूं कॾहिं 12 रकातूं कोन छॾियूं आहिनि। 4 हदीसनि रावी हदीस जा हदीस बयान कनि था, उन ते अमल कंदा वञनि। 12 रकातूं छो त अल्लाह जे नबी जो फरमान आहे जंहिं पढ़ियूं उन जे लाइ रब्बुल आलमीन जन्नत में घर ठाहे थो। वेही सोचो अॼु असांजो अल्लाह जे प्यारे पैगंबर जी अहादीस ऐं सुन्नत अमल आहे। केतिरियूं हदीसूं अचनि थियूं, असीं ठुकराए छॾियूं था, अमल करण लाइ तयारु कोन आहियूं। जेकॾहिं मोमिन आहे यादि रखी छॾो प्यारे पैगंबर जो कम खे कॾहिं कोन ठुकराईंदो। छा बि थी पवे उन दौर जे अंदरि मर्द छा औरतूं केतिरे क़दर अल्लाह जे नबी जी इताअत कंदियूं हुयूं। असांजे लाइ मिसाल आहे सहाबिया जुलैबीब रज़ी अल्लाह अन्हु, हदीस आहे मुस्नद अहमद जी, इब्न हिब्बान जी। आए सहाबी पर खूबसूरत कोन हो, कद जो नंढड़ो, हली आयो अल्लाह जे प्यारे पैगंबर वटि, या रसूलल्लाह शादी करणु चाहियां थो, मुंहिंजी किथे सिफारिश कयो। पाण फरमाईंदा फलाणो अंसारी, उन जी न्याणी नौजवान आहे, कुंवारी आहे, मुंहिंजो पैगाम खणी वञ, उनजो निकाह तोसां कराए। जुलैबीब रज़ी अल्लाह अन्हु उतां निकितो, अंसारी जे घर ते पहुतो, दरवाज़ो खड़काए थो, अंसारी ॿाहिरि निकिरी आयो। उनखे चवणु लॻो मुंहिंजो नालो जुलैबीब आहे, अल्लाह जे नबी जो सहाबी आहियां, प्यारे पैगंबर मूंखे पैगाम ॾेई मोकिलियो आहे त तव्हां पंहिंजी कुंवारी न्याणी जो निकाह मूंसां करायो। हदीस लफ़्ज़ आहिनि, उन माण्हू चयो त पहिरीं पंहिंजी घरवारी खां पुछां, मशवरो कयां, अंदरि घर वञे थो, घर में अंदरि वञे थो, घरवारी खे सॾे थो, चए थो ॻाल्हि ॿुध, ॿाहिरि हिकिड़ो माण्हू आयो आहे, नालो जुलैबीब अथसि, सुहिणो कोन्हे, पर चवे थो अल्लाह जे रसूल जो सहाबी आहियां ऐं अल्लाह जे नबी न्यापो ॾेई मोकिलियो आहे त पाण पंहिंजी कुंवारी न्याणी जेका आहे उनजो निकाह हिन माण्हू सां कराई। हदीस लफ़्ज़ आहिनि, उन औरत छा चयो? अल्लाहु अकबर, चवणु लॻी अल्लाह जे रसूल खे हिन माण्हू खां सवाइ को ॿियो माण्हू कोन मिलियो, नऊज़ बिल्लाह। वॾा वॾा दौलतमंद ख़ूबसूरत उन्हनि माण्हू जा रिश्ता आया, असां पंहिंजी न्याणी उन्हनि खे कोन ॾिनी, हिन खे ॾेई छॾियूं जेको ख़ूबसूरत बि कोन्हे। उहा नौजवान न्याणी पर्दे जे पोयां हदीस में चए थो सभु ॻाल्हियूं ॿुधे पई, उतां खां दाह करे चवे थी, मुस्नद अहमद, इब्न हिब्बान, अतरुद्दून अला रसूलिल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम अमरहू। ऐं बाबा अम्मा, छा तव्हीं अल्लाह जे नबी जो हुक्म खे ठुकरायो था, रद्द करियो था? इदफऊनी अला नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फइन्नहु लन युज़य्यनी, मूंखे अल्लाह जे नबी जे हवाले करे छॾियो, मूंखे यकीन आहे मुंहिंजो प्यारो पैगंबर कॾहिं मुंहिंजो नुक़सान कोन कंदो। पोइ छा थी चवे बाबा, हिन माण्हू जा मुंहं ॾाना ॾिस, चेहरे ॾाना निहार, निहार त मोकिलण वारो केरु आहे? मोकिलण वारो मोहम्मद रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम। पोइ छा थी चवे? फरमाए थो जॾहिं अल्लाह जो हुक्म अची वञे, चाहे मोमिन मर्द हुजे या औरत हुजे, उनजो इख्तियार ख़त्म थी चुको। बाबा तुंहिंजो कोई इख्तियार कोन्हे, पीउ मजबूर थी पियो, निकाह कराए थो। ऐं हदीस लफ़्ज़ आहिनि, मदीने जे अंदरि उन खां वधीक खुशहाल औरत कोन, इहो उन दौर जूं औरतूं आहिनि। पैगंबर जो कमु पए थो पंहिंजे नफ़्स खे घुटो ॾेई छॾियां। हर औरत चाहे थी मुंहिंजो घर वारो दौलतमंद बि हुजे, ख़ूबसूरत बि हुजे, पर जॾहिं अल्लाह जे नबी जो कमु पए थो पंहिंजे नफ़्स खे घुटो ॾे थी, पैगंबर जो कम जे आॾो झुकी पवे थी। अल्लाह कहिड़े दर्जे ते पहुचायो?
वे सोचो अल्लाह जे नबी जी इताअत में कदे नुकसान कोने। कुरान खोलियो ऐं चवंदो आहे असांजा दोस्त पैगंबर जो शान बयान कंदे कूड़ा किस्सा ॿुधाईंदा आहिनि, कूड़ियूं कहाणियूं। करे कुरान त पढ़ी ॾिसो, छा कुरान जे अंदरि अल्लाह पंहिंजे पैगंबर जो शान घटि बयान कयो आहे जो तव्हां कूड़ा किस्सा बयान करियो था? अल्लाह ताला हिकु जॻह ते फरमायो इन्नक अला सिरातिम मुस्तकीम, ऐं मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम बेशक तू सिधे रस्ते ते आई। मूंखे ॿुधायो गारंटी के ॿिए जे लाइ आहे एॾी पक्की गारंटी। असीं सूरह फातिहा पढ़ूं था, अल्लाह खां दुआ घुरूं था या अल्लाह असांखे सिरात मुस्तकीम ते हलाए, पर अल्लाह पंहिंजे प्यारे पैगंबर जे बारे में फरमाए थो बेशक तू सिरात मुस्तकीम ते गामज़न आहे। पैगंबर तो हली पियो। इन मां छा साबित थियो? जेको माण्हू प्यारे पैगंबर जे पोयां हलंदो, ताबेदारी कंदो, उहो बि सिरात मुस्तकीम ते आहे। ऐं सिरात मुस्तकीम जी आख़िरी मंज़िल जन्नत आहे, आख़िरी मंज़िल जन्नत आहे। इन सिरात मुस्तकीम जो सरवान केरु आहे? मुहम्मद रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम, अल्लाह जो नबी। प्यारे पैगंबर जे पोयां हलो, कढ लॻो, कॾहिं तव्हांजो नुक़सान कोन थींदो। तव्हां कामयाब आहियो ऐं तव्हांजो ठिकाणो इंशाअल्लाह ताला सिर्फ़ ऐं सिर्फ़ जन्नत आहे। कुरान खोलियो, अल्लाह छा फरमायो पंहिंजे पैगंबर जे बारे में? कुल इन कुंतुम तुहिब्बून अल्लाह फत्तबिऊनी। ऐं पैगंबर तूं चओ जेकॾहिं तव्हां अल्लाह सां मोहबत करियो था, मूं मुहम्मद रसूलुल्लाह जो इत्तबा करियो। ऐं इत्तबा छा खे चइबो आहे? अरबी ज़बान जो लफ़्ज़ आहे, अरबी लुगत खणी अचो। इत्तबा जी माना आहे नक्शे कदम ते हलण, पोयां हलण। ऐं अरबी ज़बान में ढगी जो जेको नंढो फर हूंदो आहे, साल खां नंढो, उनखे तबीउन चइबो आहे। तबीउन छो चइबो आहे? कॾहिं तव्हां गौर कयो आहे जॾहिं असांजा दोस्त थरिया बाल काए वेंदा आहिनि थर वारे पासे, तव्हां नोट करियो ढगी जो फर हमेशह माउ जे पोयां हलंदो। माउ तेज़ हलंदी तेज़ हलंदो, मां आस्ते हलंदी आस्ते हलंदो, मां साॼे तरफ़ मुड़ंदी साॼे तरफ़ मुड़ंदो, मां खाॿे तरफ़ मुड़ंदी खाॿे तरफ़ मुड़ंदो, मां वेही रहंदी उहो फर वेही रहंदो। इन में इशारो आहे मोमिन उहो आहे जेको प्यारे पैगंबर जे पोयां हलंदो वञे, अॻियां निकिरण जी कोशिश न करे। या अय्युहल्लज़ीना आमनू ला तुक़द्दिमू बैन यदयिल्लाहि व रसूलिही। ऐं ईमान वारो अल्लाह खां, अल्लाह जे रसूल खां अॻिते न वधो। मोमिन उहो जेको प्यारे पैगंबर जे पुठियां हलंदो वञे। ऐं सहाबा ॾिसो कीअं पोयां हलिया, कहिड़े तरीक़े सां हलिया। अज़ीम वाक़ियात हदीस कुतुब जे अंदरि आहिनि। हिकिड़ो वाक़ियो ॿुधाईंदो हलां, ईमान ताज़ो थी वेंदो वञो त सहाबा किराम रज़ी अल्लाह अन्हुम कीअं अल्लाह जे प्यारे पैगंबर जी पैरवी कंदा हुआ ऐं कीअं पंहिंजा इख़्तिलाफ़ ख़तमु कंदा हुआ। अॼु पाण जा इख़्तिलाफ़ आहिनि, ख़तमु कोन था करियूं, छो त अहादीस विच में कोन था आणियूं। फ़इन तनाज़अतुम फ़ी शैइन फ़रुद्दूहु इलल्लाहि व रसूल। इख़्तिलाफ़ थी पए पाण में, मोटायो अल्लाह ॾांहुं, मोटायो अल्लाह जे रसूल ॾांहुं। सहाबा इख़्तिलाफ़ खे ख़तमु कंदा हुआ अल्लाह जे नबी जो फरमान विच में आणे। ॾिसो हदीस आहे सही बुखारी जी, सही मुस्लिम जी, बस सहाबी वेठल आहिनि, हिकिड़ो ताबई वेठल आहे। ताबई चइबो आहे जेको सहाबा सां सोबत में गॾु रहियो हुजे। सहाबी अब्दुल्लाह बिन अब्बास, सहाबी अबू हुरैरा ऐं ताबई अबू सलमा अब्दुर्रहमान बिन औफ जो पुटु, टेई वेठा आहिनि मजलिस में। तेसि ताईं हिकिड़ो माण्हू दाख़िल थियो, आयो, हुन चयोसीं ॻाल्हि ॿुधो, हिकिड़ो मसइलो पेश आयो आहे, मूंखे फतवा ॾियो, जवाबु ॾियो, मसइले जो हल ॿुधायो। हिकिड़ी औरत, उनजो मुड़ुसु गुज़ारे वियो, औरत जो मुड़ुसु गुज़ारे चुको आहे, माई हमल सां आहे, हाणे इद्दत जा केतिरा ॾींहं गुज़ारींदी? अमली ज़िंदगी जो सुवाल आहे, तमामु गौर सां ॿुधो। हिकिड़ी औरत मुड़ुसु गुज़ारे चुको, माई हमल सां आहे, पेट सां आहे, उनजी इद्दत केतिरी थींदी? हालांकि कुरान मजीद में अल्लाह औरतनि जी आम इद्दत जेका ॿुधाई आहे 4 महीना 10 ॾींहं, पर हिते मसइलो कहिड़ो आहे? माई हमल सां आहे, पेट सां आहे, उनजी इद्दत केतिरी थींदी? पहिरीं पुछे थो अब्दुल्लाह बिन अब्बास खां। ॾिसो सहाबी आहे, पर ग़लती थी वई। ग़लती सहाबी खां थी सघे थी, छो त उन ते अल्लाह जी वही नाज़िल नथी थिए। वही कहते नाज़िल थी मुहम्मद रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम। अब्दुल्लाह बिन अब्बास छा चयो कि मुंहिंजी राय आहे, हदीस कोन हुई न, हदीस हुजत पेश करे आ, मुंहिंजी राय आहे त जेकॾहिं 4 महीना 10 ॾींहं उन खां अॻु में माई ॿार ॼणे थी, तॾहिं बि उनखे 4 महीना 10 ॾींहं इद्दत जा गुज़ारणा आहिनि।
अग में ॼणे थी तॾहिं बि उनखे 4 महीना 10 ॾींहं इद्दत जा गुज़ारणा आहिनि। पर जेकॾहिं 4 महीना 10 ॾींहं गुज़री विया ऐं ॿार न ॼाओ त जेसि ताईं ॿार न ॼणे उनखे इद्दत जा ॾींहं गुज़ारणा आहिनि। इनखे चइबो आहे अबादुल अजलैन। अबादुल अजलैन जेका मुदत परे हूंदी। जेकॾहिं 4 महीना 10 ॾींहं खां अॻु में ॿार ॼणे थी तॾहिं बि 4 महीना 10 ॾींहं इद्दत कंदी। पर 4 महीना 10 ॾींहं गुज़री विया ॿार नथी ॼणे जेसि ताईं ॿार न ॼणींदी इद्दत उनजी पूरी कोन थींदी। ठीक अब्दुल्ला बिन अब्बास पंहिंजी फतवा ॾिनी पर पंहिंजी राय जे बुनियाद ते। हदीस न उन माण्हू ॾिठो अबू सलमान आहे ताबई न ताबई चयो था मुंहिंजी राय इहा आहे जंहिं ॾींहुं ॿार ॼणींदी इद्दत ख़तम। जंहिं ॾींहुं ॿार ॼणींदी औरत इद्दत ख़तम आहे। उन माण्हू वरी निहारियो अबू हुरैरा रज़ी अल्लाह अन्हु ॾांहुं साईं तव्हां छा था चओ? चवंदा मुंहिंजी राय बि इहा ई आहे जेका राय मुंहिंजे भाइटे अबू सलमा जी आहे। हाणे ॿ ॼणा चवनि था अबू हुरैरा सहाबी ताबई अबू सलमा जंहिं ॾींहुं ॿार ॼणींदी इद्दत ख़तम। ऐं अब्दुल्ला बिन अब्बास चवे थो न जेकॾहिं 4 महीना 10 ॾींहं खां अॻु में ॿार ॼणे थी त 4 महीना 10 ॾींहं इद्दत में वेंदी। 4 महीना 10 ॾींहं गुज़री विया ॿार नथी ॼणे जेसि ताईं नथी ॼणे इद्दत ख़तम न थींदी। हाणे केरु सही आहे मूंखे ॿुधायो केरु ग़लति आहे? सुवाल थो पैदा थिए कहिड़े बुनियाद ते तव्हां चवंदो त ही सही आहे ही ग़लति आहे मूंखे बुनियाद ॿुधायो। ॿिन्ही तरफ़नि साहब आहिनि। अबू हुरैरा हिकिड़ी ॻाल्हि थो करे अब्दुल्ला बिन अब्बास ॿी ॻाल्हि थो करे। हाणे विच में फ़ैसिलो केरु कंदो केरु सही आहे केरु ग़लति आहे ऐं मूंखे ॿुधायो उहो मयार कहिड़ो आहे जंहिंजे बुनियाद ते तव्हां चवंदो त ही सही आहे ही ग़लति आहे। वो मयार आहे कुरान और हदीस। कुरान अल्लाह जो किताब ऐं मुहम्मद रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो फरमान अमर। मसलो बुझी पियो। हाणे केॾां वञूं? नेठ चवनि था ॻाल्हि ॿुधो हिन मसइले जो तालुक घरू मामले सां आहे प्राइवेट ज़िंदगी सां आहे। अज़हा जे मुतरात वटि वञो थी सघे थो कंहिं वटि जवाब मौजूदु हुजे। उतां हिकिड़ो माण्हू उथियो आयो सैयदा आयशा रज़ी अल्लाह अन्हा वटि उम्मुल मोमिनीन वॾी आलिमा ख़ातून हुई। अबू मूसा शरी चवे थो रज़ी अल्लाह नो जॾहिं असीं सहाबा मुंझी पवंदा हुआसीं त उम्मुल मोमिनीन असांजी रहनुमाई कंदी। अल्लाह एतिरो इल्मु ॾिनो। हली वियो सैयदा आयशा वटि सॼो मसइलो ॿुधाए थो। उम्मुल मोमिनीन तव्हां वटि को इल्मु आहे? तव्हां वटि को दलील आहे? पैगंबर जो फरमान दलील आहे। ॿियनि खे पेश करणो पवंदो दलील जे साम्हूं। आहे को दलील? चवे थी हा अल्लाह जे प्यारे पैगंबर जे ज़माने में हिकिड़ी औरत उन जो घर वारो गुज़ारे वियो। औरत हमल सां हुई। हिकु रिवायत में अचे थो 15 ॾींहंनि हिकु रिवायत में अचे थो 40 ॾींहंनि उन ॿार ॼणियो। अल्लाह जे नबी फरमायो जेकॾहिं चाहीं त ॿियो निकाह बि करे सघे। उहो माण्हू त उथियो आयो मजलिस जे अंदरि चए थो अब्दुल्ला तव्हां ग़लति आहियो। अबू हुरैरा तव्हां सही आहियो। अबू सलमा तव्हां सही आहियो। छो त अल्लाह जे नबी जो फरमान आहे जंहिं ॾींहुं ॿार ॼणींदी उन ॾींहुं इद्दत ख़तम थी वेंदी। ही साहबा जो तरीक़ो ॾिसो इख़्तिलाफ़ पर जॾहिं पैगंबर जी हदीस आहे इख़्तिलाफ़ ख़तम थी वञे। सैयदना अब्दुल्ला बिन मसूद रज़ी अल्लाह अन्हु नसाई जी रिवायत अबू दाऊद जी रिवायत कूफे जे अंदरि मौजूद आहे। तेसि ताईं हिकिड़ो माण्हू हली आयो चए थो साईं हिकिड़े माण्हू शादी कई हिकु औरत सां अञा हम बिस्तरी कोन कयाई त पाण गुज़ारे वियो। वरी मसलो नोट कजो इल्मी मसाइल आहिनि। हिकिड़े हमरा शादी कई औरत सां अञा हम बिस्तरी कोन कयाई पाण गुज़ारे वियो। हाणे मसलो ही आहे छा औरत खे उन जे विरसे मां को हिसो मिलंदो? ॿी ॻाल्हि इद्दत जा ॾींहं गुज़ारींदी ऐं टी ॻाल्हि हुन जा महर मुक़ररु कोन कयो। हुन जा महर मुक़ररु कोन कयो उन खां अॻु में गुज़ारे वियो। हाणे महर जो हिसो मिलंदो? महर मिलंदो 3 मसला। महर मिलंदो केतिरो मिलंदो? महर मिलंदो केतिरो मिलंदो? इद्दत जा ॾींहं गुज़ारींदी विरसे में जा हिसो मिलंदो या न? अबू दाऊद नसाई सैयदना अब्दुल्ला बिन मसूद रज़ी अल्लाह अन्हु फरमायो मूंखे का हदीस मालूम न आहे ऐं पंहिंजे राय ऐं पंहिंजी सम्झ जे मुताबिक़ माना ॻाल्हि करियां थो। पहिरीं त इनकार कयई त मूं वटि को जवाब कोन्हे। हलिया वञो के ॿिए खां पुछो। सहाबा किराम जल्दी फतवा कोन ॾींदा हुआ। मूं वटि इल्मु न आहे इन मामले में के ॿिए वटि वञो उन खां वञी फतवा पुछो। महीनू हलंदा रहिया हदीस में अचे थो
नेठ अब्दुल्ला बिन मसूद रज़ी अल्लाह फरमायो त मुंहिंजी तहकीक मुताबिक उहा औरत इद्दत जा ॾींहं गुज़ारींदी, इद्दत गुज़ारींदी, उनखे विरसे मजा मुड़स जे विरसे मजा सोभ मिलंदो ऐं उनखे महर बि मिलंदो, पर केतिरो महर, जेके महर मिसल चवंदा आहिनि। जी उन औरतनि जो जेके ख़ानदान जूं औरतूं आहिनि उनखे जेतिरो आम तौर ते महर ॾिनो वञे थो उन ख़ानदान जी औरतुनि खे, ओतिरो महर उन औरत खे ॾिनो वेंदो। फतवा ॾेई छॾी। तेसिताईं हिकिड़ो माण्हू उथी बीठो, अब्दुल्ला अल्लाह जे नबी जे भरिसां बीठो हुअसि, पाण सुगुरनि वटि बि अहिड़ो ई मसइलो पेश आयो। अल्लाह जे नबी उहा ई फतवा ॾिनी, उहो ई जवाब ॾिनो जेको जवाब हाणे तव्हां ॾिनो। अल्लाहु अकबर। अब्दुल्ला बिन मसूद सहाबा चवनि था उन ॾींहुं एतिरो ख़ुशि थियो, बे इंतहा ख़ुशी थी त मुंहिंजी फतवा प्यारे पैगंबर जी सुन्नत मुताबिक थी वई। हीउ सहाबा जो तरीक़ो आहे, अल्लाह जे नबी जी फतवा मुताबिक मुंहिंजी फतवा थी वेंदी। ऐं ॿुधाईंदो रहा दोस्तो, जॾहिं सहाबा किराम कॾहिं कॾहिं ईअं बि थियो इंसान आहिनि, ग़लती थी वई, पर जॾहिं नबी जी हदीस मिली, पैगंबर जी हदीस मिली, उन रुजू करे वरितो, ख़ताऊं बि थी वयूं। सैयदना अब्दुल्ला बिन अमर बिन आस रज़ी अल्लाह अन्हु अज़ीम सहाबी आहे, पाण बि सहाबी, पी अमर बिन आस रज़ी अल्लाह अन्हु बि सहाबी आहे। हदीस अबू दाऊद जी, मुस्नद अहमद जी। शादी करे थो हिकिड़ी औरत सां, शादी कयई, कुझु ॾींहं गुज़रिया, सैयदना अब्दुल्ला जो पी अमर बिन आस पंहिंजी नोह वटि हली आयो। इन में इशारो आहे जॾहिं तव्हांजो पुटु शादी करे थो त पीउ जो फर्ज़ आहे पंहिंजी नोह खां पुछे सोरे जो त धीअ मुंहिंजो पुटु तोसां कीअं पियो हले, छा रवैयो अथसि, का तकलीफ़ त कोन्हे। सोरे जो फर्ज़ आहे। अमर बिन आस रज़ी अल्लाह अन्हु पंहिंजी नोह वटि हली आयो, धीअ मुंहिंजो पुटु अब्दुल्ला कहिड़े क़िस्म जो माण्हू आहे। जवाब ॾे, चाचा भलो माण्हू आहे, नेमर रजुल, तमामु भलो माण्हू आहे। जॾहिं खां शादी थी आहे सॼी राति निमाज़ पढ़ंदो आहे, रोज़ नफ़ली रोज़ा रखंदो आहे, पर मुंहिंजे बिस्तरे जे वेझो कोन आयो आहे। अल्लाहु अकबर। मुंहिंजे बिस्तरे जे वेझो कोन आयो आहे, माना मुंहिंजो हक़ उन अदा कोन कयो आहे। ॻाल्हि पइती अल्लाह जे प्यारे पैगंबर ताईं, पाण घुराइनि था अब्दुल्ला खे। हीअ हदीस उन्हनि माण्हुनि जे लाइ रद आहे, जवाब आहे, जेके पंहिंजे तरफ़ां दीन में इज़ाफ़ा कंदा वञनि था। ऐं छा चवंदा आहिनि, साईं मने किथे आहे, साईं मने किथे आहे, तव्हां चओ था बिदत आहे। यादि रखी छॾियो, जेको अमल प्यारो पैगंबर पंहिंजी ज़िंदगी में करे पियो सघे ऐं न कयाई, इहो न करण बि दलील आहे, न करण बि दलील आहे। ऐं ॿी ॻाल्हि, नबी मने तॾहिं करे जॾहिं उहो कमु थींदड़ बि हुजे। साईं चओ था मीलाद मने आहे, किथे अल्लाह जे रसूल मने कई। ऐं पुछां थो, छा प्यारे पैगंबर जे दौर में मीलाद मनाई वई, मनाई वई कोन मनाई वई, पोइ मने कीअं कंदा? जॾहिं का शइ थी कोन्हे मने कीअं कंदा? हा, आम हुकम आहे, मन अमेल अमलन लैस अलैहि अमरुना फहुव रद्दुन। मुस्लिम जी हदीस, जे माण्हू अहिड़ो अमल कयो जंहिंजे बारे में असांजो हुकम मौजूदु न आहे, उहो मरदूद आहे, रिजेक्टेड आहे, क़बूल कोन थींदो। इहो आम हुकम आहे। मन आदस फी अमरिना हादा मा लैस मिन्हु फहुव रद्दुन। जे माण्हू असांजे दीन में अहिड़ी शइ दाख़िल कई, अहिड़ी ईजाद कई जेका उन में न हुई, उहा रिजेक्टेड आहे, रद्द आहे। जॾहिं उन ज़माने मीलाद थी कोन्हे, पैगंबर कीअं मने कंदो? पर नुक़्तो यादि रखो, अल्लाह जो नबी को कमु करे सघे पियो ऐं न कयाई, इहो न करण बि दलील आहे। बुखारी जी रिवायत, अब्दुल्ला बिन अब्बास ऐं अमीर मुआविया रज़ी अल्लाह अन्हु बैतुल्लाह जो तवाफ़ पिया कनि। तेसि ताईं अब्दुल्ला बिन अब्बास ॾिठो त सैयदना मुआविया बैतुल्लाह जे चईं ई कुंडनि खे हथ पियो लॻाए। 4 कुंडूं आहिनि, हिकिड़ी में हजर अस्वद आहे, रुकन यमानी, रुकन शामी, रुकन इराकी। अमीर मुआविया छा पियो करे रज़ी अल्लाह अन्हु, चईं ई कुंडनि खे तवाफ़ दौरान हथ पियो लॻाए। तेसि ताईं अब्दुल्ला बिन अब्बास ॾिसी वरितो, छा चयई? जी मुआविया, अल्लाह जे नबी सां गॾु मूं तवाफ़ कयो, पाण सुगुरा सिर्फ़ 2 कुंडनि खे हथ हणंदा हुआ, हिकिड़ो हजर अस्वद ऐं ॿियो रुकन यमानी। अल्लाह जे नबी रुकन इराकी खे, रुकन शामी खे हथ कोन लॻायो। हीअ हदीस दलील आहे। अब्दुल्ला बिन अब्बास सैयदना मुआविया खे ख़बरदार करे थो, जेको कमु नबी न आहे कयो, तोखे कोन्हे करणो, तोखे बि न आहे करणो। हालांकि हदीस में मने कोन्हे, कंहिं बि हदीस में,
लेकिन अल्लाह जे नबी अमल कोन कयो आहे, तोखे बि नाहे करणो। त सैयदना अब्दुल्ला जी ख़बर पई थी अल्लाह जे रसूल खे पाण घुराइनि था। अब्दुल्ला मूं ताईं शिकायत पई थी आहे, सॼी राति नमाज़ पढ़ी थो, रोज़ नफ़ली रोज़ा रखी थो, घरवारी जे बिस्तरे जे वेझो कोन वियो आहीं। छो? हिते हिकिड़ी ॻाल्हि ॿुधाईंदो हलां, वरी बि ॾिसो, नफ़ली रोज़ा रखण को मामूली कमु कोन्हे। ही साहबी ख़राब कमु कोन पियो करे, इबादत करे पियो। इबादत बि जेकॾहिं पैगंबर जी सुन्नत जे ख़िलाफ़ आहे, रब क़बूल कोन कंदो। यादि रखो, मगरिब जी नमाज़ घणा रकात आहे? 3 रकात आहे न। को ॼाणी वाणी करे 4 रकात पढ़े, नमाज़ क़बूल थींदी? कोन थींदी। छो? भई नमाज़ पढ़े पियो, ॾोह जो कमु त कोन कयो अथसि, बिछड़ाई त कोन कई अथसि। 4 रकात नमाज़ पढ़ंदो ॼाणी वाणी करे, नमाज़ क़बूल कोन थींदी। जेकॾहिं नमाज़ दौरान 3 सजदा करे थो, नमाज़ क़बूल हुनजी ग़लत आहे। ॼाणी वाणी करे जेकॾहिं करे थो त यादि रखी छॾ, इबादत उहा ई क़बूल आहे जेका प्यारे पैगंबर जी सुन्नत मुताबिक़ आहे। हाणे ॿुधाईंदो हलां, हिकिड़ो नफ़ली रोज़ो पाण सगुरा फरमाइनि था अल्लाह जी रिज़ा जे लाइ रखे थो, रब उन जे चेहरे खे 70 सालनि जी मुसाफ़िरी बराबर जहन्नम खां परे करे छॾे थो। सही बुखारी जी रवायत आहे। अब्दुल्ला रोज़ नफ़ली रोज़ा रखे थो, ऐं मथां तहज्जुद नमाज़, केॾी अज़ीम नमाज़ आहे। पाण सगुरा फरमाइनि था अलैकुम बिक़ियामिल लैल फइन्नहु दाबुस सालिहीन क़ब्लकुम। पंहिंजो पाण ते तहज्जुद लाज़िम करे छॾियो। अवां खां अॻु में जेके सालिहीन गुज़ारे चुका, औलिया गुज़ारे चुका, सभु तहज्जुद जा पाबंद हुआ। अज़ीम नमाज़ आहे। ही सॼी राति पढ़े पियो, नफ़ली रोज़ा रखे पियो। अल्लाह जे रसूल जॾहिं घुरायो, अब्दुल्ला छो सॼी राति नमाज़ छो थो पढ़ी, नफ़ली रोज़ा रोज़ छो थो रखी? जी मा अरदतु बिज़ालिक इल्लल ख़ैर। अल्लाह जे नबी चाहियां थो मूंखे भलाई मिली वञे, सवाब मिली वञे, ख़ैर मिली वञे। ॾिसो, नियत साफ़ आहे, सहाबी जी नियत साफ़ आहे, सवाब मिली वञे। पर सवाब मिलियो? पैगंबर ताईद कई, पाण फरमाईंदा ला साम मन सामल अबद। अब्दुल्ला जे हमेशा रोज़ो रखियो, उन माण्हू हिकिड़ो रोज़ो कोन रखियो, माना तोखे हिकु रोज़े जो सवाब कोन मिलियो। केॾां वई उञ, केॾां वई बुख, केॾां विया उजादा? पैगंबर जो तरीक़ो न आहे, तव्हांजी इबादत, तव्हांजा अमल तबाह आहे। सैयदना अबू बुरदा रज़ी अल्लाह अन्हु ॿियो मिसाल ॾींदो हलां, अज़ीम सहाबी, ईद जो ॾींहुं आहे, 2 ज़िलहिज्जा, यौमुन नहर। ऐं तव्हांखे ख़बर आहे सुन्नत छा आहे त जानवर तव्हांखे क़ुर्बान करणो आहे ईद नमाज़ खां पोइ, चाहे शहर जो हुजे चाहे बराड़ी जो हुजे। जानवर ज़बह करणो आहे ईद नमाज़ खां पोइ, सुन्नत आहे। अबू बुरदा छा कयो, बकरी घर में बीठल हुई कुर्बानी जे लाइ, ओचितो हिकिड़ो ख़्यालु आयो, ऐं ख़्यालु केॾो भलो, केॾी नियत भली, ख़ैर खाई वारी। सोच आई त पाड़े में मिस्कीन आहिनि, ग़रीब आहिनि, पहिरीं बकरी खे ज़बह करियां थो, गोश्त विरायां थो, त इहे ग़रीब गोश्त रधे खाई, तंहिंखां पोइ ईदगाह में पहुचनि नमाज़ जे लाइ। भली नियत आहे, सुठी नियत आहे। सो छा कयईं, बकरी खे कुई छॾियाई, कोई गोश्त उन में विराए थो, मिस्किननि ग़रीबनि में आयो ईद नमाज़ ते, पहिरीं जानवर कुठाई, बाद में ईद नमाज़। ख़बर पई अल्लाह जे नबी खे, पाण घुराइनि था अबू बुरदा छो तो बकरी अॻ में ज़बह कई? अल्लाह जा रसूल पाड़े में ग़रीब हुआ, सोचम छो न पहिरीं बकरी ज़बह करे गोश्त उन्हनि खे ॾियां, बाद में वञी ईद नमाज़ पढ़ां, उन्हनि जो भलो थी वञे। पाण फरमाइनि था तिल्क शातु लहमिन या अबा बुरदा। अबू बुरदा, जेका तो बकरी कुठी, उहा गोश्त वारी बकरी तो कुई छॾी, तोखे कुर्बानी जो सवाब कोन मिलियो। सोचो केॾां वियो सवाब? ख़ैर खाई नियत में आहे, भलाई जी नियत आहे, ग़रीबनि खे फ़ाइदो थिए, पर इबादत क़बूल कोन थी, छो त तरीक़ो मोहम्मद रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो कोन्हे, अल्लाह जे नबी जो कोन्हे। यादि रखी छॾियो, हिकिड़ी हस्ती आहे जिते वही नाज़िल थी, अॻियां पैगंबर गुज़ारे चुका, उन्हनि ते वही नाज़िल थी, पर आख़िरी पैगंबर केरु आहे? मोहम्मद रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम। हाणे वही जो दरवाज़ो क़यामत ॾींहं ताईं बंदि आहे। जेको दावा कंदो त मूं ते वही नाज़िल थी, दज्जाल आहे, कज़्ज़ाब आहे, मुस्लमान कोन्हे, काफ़िर आहे। वही जो दरवाज़ो बंदि थी चुको आहे। ऐं जिते वही नाज़िल थिए ऐं जिते वही नाज़िल न थिए, छा उहे ॿई बराबरि थींदा? कॾहिं थी सघंदा? छा उन्हनि जी ॻाल्हि, छा उन्हनि जो अमल कॾहिं बराबरि थी सघे थो?
मिसाल ॾींदो हलां, ईमान अफरोज़ मिसाल। सहाबा कीअं अल्लाह जे नबी जी पैरवी कंदा हुआ। सैयदना अब्दुल्लाह बिन अब्बास रज़ी अल्लाह अन्हु मां वेठल आहे, तेसि ताईं हिकिड़ो माण्हू हली आयो, साईं हिकिड़े मसइले जो जवाबु ॾियो। हवालो अस्सुनन अल कुबरा बैहक़ी, सही सनद सां रिवायत आहे, सही सनद सां। मसइलो कहिड़ो? हिकिड़े माण्हू खे के धक कयो, उनजी आंगुर ज़ाया थी वई, आंगुर ज़ाया थी वई। हाणे उनजी दियत छा आहे? ॾिसो इस्लाम जे अंदरि इंसानी जान जी क़ीमत छा आहे। जेकॾहिं केरु कंहिंखे क़तल करे थो इरादे सां, उनजी दियत आहे 100 उठ। जेकॾहिं मक़तूल जा वारिस वठण चाहिनि कातिल खां 100 उठ। हिकिड़ो उठ जे तक़रीबन 2 लख जो आहे। सोचो घणी क़ीमत थींदी। जेकॾहिं वाक़ियत इस्लामी निज़ाम नाफ़िज़ हुजे, कंहिंजी जुरत थींदी जो कंहिंखे क़तल करे। वारिस राज़ी थी वञनि मक़तूल जा त कातिल खे असां सदाए मौत कोन था ॾियारियूं, उनखां दियत वठूं था 100 उठ, उनजी दियत आहे। पर आंगुर जी दियत घणी आहे। इस्लाम जे अंदरि आंगुर जी दियत, को माण्हू तव्हांखे धक हणे, तव्हांजी आंगुर ज़ाया थी वञे, दियत छा आहे? अब्दुल्लाह बिन अब्बास चयो त हर आंगुर जी दियत 10 उठ आहे। आंगूठे जी बि दियत 10 उठ, शादी वारी आंगुर उनजी दियत बि 10 उठ, विच वारी आंगुर उनजी दियत बि 10 उठ। ही जेका आंगुर रिंग फिंगर जेके अंग्रेज़ी में चवंदा आहिनि, जंहिंमें माण्हू घणो करे मुंडी पाईंदा आहिनि, इन जी दियत बि जेका सा 10 उठ, चीच जी दियत बि 10 उठ। हालांकि अलॻि अलॻि आहे, साइज़ बि अलॻि आहे, ताक़त बि अलॻि अलॻि आहे, लेकिन हर आंगुर जी दियत 10 उठ आहे। उन माण्हू छा चयो? जवाब ॾिसो, गौर करियो मुस्लमानो, पैगंबर जी सुन्नत जी अहमियत छा आहे? उन माण्हू चयो अब्दुल्ला, लेकिन सैयदना उमर बिन ख़त्ताब चवंदो हो त आंगूठे जी दियत 15 उठ आहे, शादी वारी आंगूर जी दियत 10 उठ आहे, घणी थिए 25, विच वारी आंगूर जी दियत 10 उठ आहे, घणा थिया 35, ही रिंग फिंगर इन जी दियत 9 उठ आहे, घणा थिया 44, ऐं चीच जी दियत 6 उठ आहे। 5 आंगुरियूं 50 पर अलॻि अलॻि, 15, 10, 10, 9 ऐं 6। सैयदना उमर बिन ख़त्ताब त अलॻि अलॻि ॿुधाईंदो हो। तव्हां चओ था त अल्लाह जे रसूल चयो आहे त हर आंगुर जी दियत 10 उठ आहे। हाणे जवाब ॿुधिजो, सैयदना अब्दुल्लाह बिन अब्बास जो कि रहमल्लाहु उमर कौल रसूलिल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम हक़ ऐं युत्तबा मिन कौल उमर। यह सहाबा जो तरीक़ो, कंहिंखां ग़लती थी वई घटि वधि कोन ॻाल्हाइबो। सहाबी आहे, थी सघे तो हदीस न पइती हुजे, मुमकिन आहे। हर सहाबी अल्लाह जे नबी जे साम्हूं हर वक़्तु कोन हूंदो। मिसाल पेश करियां थो, हर वक़्तु मौजूदु कोन हूंदो। को जिहाद ते वियल आहे, को तबलीग ते वियल आहे, को कारोबार ते वियल आहे। हर सहाबी हर वक़्तु पैगंबर जी मजलिस में कोन हूंदो। थी सघे तो मौजूदु न हुजे, थी सघे तो वेसर थी वई हुजे, इंसान आहे। थी सघे तो उनजो इज्तिहाद हुजे, सभु ॻाल्हियूं मुमकिन आहिनि। सैयदना उमर बिन ख़त्ताब चयो मुमकिन हदीस न पइती हुजे, असांजो इहो हुस्न ज़न आहे, छो त सहाबी ॼाणी वाणी करे पैगंबर जी हदीस जे ख़िलाफ़त वारे मुमकिन ई कोन्हे। उनजो अज़ीम शान आहे। थी सघे तो हदीस न पइती हुजे, वेसर थी वई हुजे। अब्दुल्लाह बिन अब्बास छा चयो? अल्लाह जो रहमतूं हुजनि उमर बिन ख़त्ताब ते। ॾिसो, रहमतूं दुआ घुरे थो, तनक़ीद कोन कयाई। अल्लाह जो रहमतूं हुजनि उमर बिन ख़त्ताब ते, पर नबी जो कौल वधीक हक़दार आहे जो उनखे वरतो वञे ऐं उमर बिन ख़त्ताब जे कौल खे छॾियो वञे। हीअ साहब आहे, छो त नबी ते असां कलमो पढ़ियो आहे, ला इलाहा इल्लल्लाह मुहम्मदुर रसूलुल्लाह। छा तक़ादा आहे? जॾहिं पैगंबर जो अमल अचे, पैगंबर जो कौल अचे, उनजे मुक़ाबले में कंहिंजी ॻाल्हि कोन हलंदी। ॿियो दलील, सैयदना उस्मान बिन अफ़्फ़ान रज़ी अल्लाह अन्हु, हवालो मुअत्ता इमाम मालिक, सुनन कुबरा बैहक़ी, सही सनद सां। सैयदना उस्मान बिन अफ़्फ़ान जो दौरे ख़िलाफ़त आहे। पहिरीं ॿुधाईंदो हलां, आहे केरु? अज़ीम सहाबी, टियों ख़लीफ़ो, अल्लाह जे नबी 2 न्याणियूं परणाए ॾिनियूं। ऐं मुहद्दिसीन किराम चवनि था, तारीख़ इंसानी जे अंदरि उस्मान बिन अफ़्फ़ान वाहिद माण्हू आहे जंहिंजे निकाह में के पैगंबर जूं 2 न्याणियूं आयूं। 2 न्याणियूं, रुकैया वफ़ात करे वई, बाद में उम्मे कुलसूम, उहो उस्मान बिन अफ़्फ़ान रज़ी अल्लाह अन्हु, जंहिंजी छा तव्हांखे शान ॿुधायां। संदन अबू बकर सिद्दीक़ दौरे ख़िलाफ़त में ॾुकार पइजी वियो, ॾुकार पइजी वियो। मदीने जे अंदरि डॉक्टर अब्दुर्रहमान सलाबी पंहिंजे किताब
सैयदना उस्मान बिन अफ़्फ़ान जी सीरत लिखियो अथसि, उन में वाक़ियो आंदो अथसि। दक्तूर अब्दुर्रहमान सलाबी चवे थो सैयदना अबू बकर जे दौर में ॾुकार पइजी वियो ख़िलाफ़त जे दौर में सैयदना उस्मान जा 100 उठ आया शाम खां माल सां भरे। वापारी हो न, वॾो वापारी हो। शाम खां आया 100 उठ पर सामान सां भरियल हुजनि। मदीने जे वापारियुनि खे ख़बर पइजी वई त 100 उठ आया आहिनि। पहुची विया। वापारी होशियार माण्हू हूंदो आहे, चालाक माण्हू हूंदो आहे, वक़्त जो फ़ाइदो वठणु बि चाहींदो आहे। अची पहुता, उस्मान असांखे ख़बर पई आहे तव्हांजा 100 उठ आया आहिनि माल सां भरियल। जी हाओ, जेसीं असीं ख़रीद करणु चाहियूं था। जी ठीकु आहे, लॻायो रक़म, लॻायो पैसा। हिकिड़े चयो त उस्मान जेका उनजी रक़म आहे आउं उन खां ॿीणे ते ॾींदुसि। सैयदना उस्मान चयो मूंखे अञा वधीक मिले पियो। ॿिए चयो उस्मान आउं टीण ते ॾींदुसि। सैयदना उस्मान चयो अञा मूंखे वधीक मिले पियो। टे चयो, टियों ॼणो जेको तंहिं चयो उस्मान आउं 4 ते ॾींदुसि। सैयदना उस्मान चयो अञा मूंखे वधीक मिले पियो। तेसि हिक ॿिए जो मुंहुं ॾिसण लॻा वापारी। चवंदा उस्मान अजीब ॻाल्हि आहे, असां सभु मदीने जा वापारी हिते मौजूद आहियूं, तूं चवी थो अञा मूंखे वधीक रेट मिले पियो। इहो कहिड़ो वापारी आहे जेको वधीक ॾे पियो? सैयदना उस्मान रज़ी अल्लाह फरमायो वापारी कोन्हे, उहो मुंहिंजो परवरदिगार आहे। जे चयो आहे त हिकु नेकी कंदो ऐं तव्हांखे 9 ते अजर ॾींदुसि, 9 ते अजर ॾींदुसि। मदीने जा वापारियो गवाह रहो, इहे 100 उठ मूं मदीने जे मिस्किननि में ख़ुदा करणु विराए छॾिया। इहा सैयदना उस्मान बिन अफ़्फ़ान रज़ी अल्लाह पर दौरे ख़िलाफ़त वाक़ियो कहिड़ो पेश आयो? हिकिड़ी औरत सां हिकिड़े हमरा शादी कई, अञा 6 महीना बस थिया, ॿार जाओ। 6 महीना निकाह खां पोइ ॿार जाओ। मुड़ुस खे शक पइजी वियो त मुंहिंजी घरवारी निकाह खां अॻु में हमल सां हुई। 6 महीननि ॿार कीअं ॼमंदो? आयो सैयदना उस्मान बिन अफ़्फ़ान रज़ी अल्लाह अन्हु वटि। हाणे ॿुधाईंदो हलां, कातिब वही बि आहे ऐं हाफ़िज़ क़ुरान बि आहे। पर ॾिसो ग़लती थी वई, कंहिंखां बि ग़लती थी सघे थी, उम्मती ग़लती थी सघे थी। हाफ़िज़ क़ुरान बि आहे, कातिब वही बि आहे। हमरा हली आयो, अमीरुल मोमिनीन मूंखे लॻे थो मुंहिंजी घरवारी निकाह खां अॻु में हमल सां हुई। सैयदना उस्मान चयो थी औरत इन जो ज़िनाकार आहे, इन ते हद जारी करियो, सदाए मौत ॾियोसि, संसार करियोसि, रजम करियोसि। तेसि ताईं सैयदना अली बिन अबी तालिब अल्लाह जो लख रहमत हुजनि उथी बीठो। चवनि अमीरुल मोमिनीन तकड़ न करियो, 6 महीननि जो हमल ख़ुदि क़ुरान मां साबित आहे। अल्लाहु अकबर। हिते ॾिसो, अली बिन अबी तालिब तकलीद कोन कई, अखियूं बंदि करे ख़लीफ़े जो अमल क़बूल कोन कयाई, बल्कि इनकार कयाई। ऐं सैयदना उस्मान जी अज़मत ॾिसो, कावड़ियो कोन त आउं ख़लीफ़ो आहियां, रैयत जो हिकिड़ो माण्हू उते कीअं थो तनक़ीद करे, कीअं थो मुंहिंजे फ़ैसिले खे चैलेंज करे, कावड़ियो कोन। सैयदना उस्मान बि कोन कावड़ियो, सैयदना अली बि चयो सही तव्हांजो फ़ैसिलो ग़लति आहे, अखियूं बंदि करे क़बूल कोन कयाई। सैयदना उस्मान चयो अली दलील पेश कर। अल्लाहु अकबर। जेकॾहिं मुंहिंजो फ़ैसिलो ग़लति आहे दलील पेश कर। सैयदना अली इब्न अबी तालिब चयो अमीरुल मोमिनीन क़ुरान में अल्लाह ताला की जगह ते फरमाए थो व हमलुहु व फिसालुहु 30 शहरा। औरत जो हमल ऐं थञ प्यारण जी मुद्दत, ॿई मुद्दतूं 30 महीना आहिनि। यादि रखिजो, 30 महीना माना 2.5 साल न। अदा हिकिड़े साल में घणा महीना? 12। 2 सालनि में घणा महीना? 24। ऐं 30 महीना घणा साल थींदा? 2.5 साल। यादि रखंदा। 30 महीना माना 2.5 साल। 2 मुद्दतूं, हिकिड़ी मुद्दत न, थञ प्यारण जी मुद्दत ऐं हमल जी मुद्दत, ॿई मुद्दतूं 30 महीना आहिनि। सैयदना अली बिन अबी तालिब रज़ी अल्लाह फरमायो त अमीरुल मोमिनीन अल्लाह ॿी जाइ ते थञ प्यारण जी मुद्दत खे अलॻि बयानु कयो आहे। वल वालिदातु युर्ज़िअन औलादहुन्न हौलैन कामिलैन लिमन अराद अन युतिम्म रज़ाअत। अल्लाह ताला फरमाए थो जेके मायरूं पंहिंजे ॿारनि खे थञ प्यारणु चाहिनि से पूरा 2 साल प्यारीनि। हौलैन कामिलैन, 2 साल घणा महीना थींदा? ॻाल्हायो। 24 महीना। कि अमीरुल मोमिनीन हाणे 24 कटियो 30 मंझा, पोयां घणा बचिया? 6 महीना। माना क़ुरान मजाई दलील मिलियो 6 महीने जो हमल थी सघे थो। अल्लाहु अकबर। सैयदना उस्मान बिन अफ़्फ़ान अज़ीम इंसान, तकबर कोन कयाई, हथ कोन कयाई त पंहिंजी फतवा खां कीअं रुजू करिया। अली अल्लाह जो तो ते रहमतूं हुजनि,
अल्लाह तो जज़ा ख़ैर अता फरमाए, तो मूंखे ग़लती खां बचाए वरितो। ही साहिबा जो तरीक़ो आहे, कॾहिं तकबुर कोन कंदा हुआ, छो त अल्लाह जे नबी फरमायो बतरुल हक़, हक़ खे न मञणु तकबुर आहे, वॾाई आहे। हक़ क़ुरान आहे, हक़ हदीस आहे, जेकॾहिं को ठुकराए थो उनखे नथो मञे, मुतकब्बिर आहे। ऐं दोस्तो आख़िरी वाक़ियो ॿुधाए, छो त क़रीबन पूरो कलाक थिए पियो, त अल्लाह जे प्यारे पैगंबर जी शान छा आहे। क़ुरान मां हिकिड़ी आयत ॿुधाई थो हलां, ऐं इहो एज़ाज़, इहो मक़ाम, इहो शान के ॿिए ग़ैर नबी जो नथो थी सघे। अल्लाह ताला छा फरमायो, मन युति रसूल फ़क़द अता अल्लाह, जंहिं माण्हू मुंहिंजे रसूल जी इताअत कई, तहक़ीक़ क़द ताकीद जो लफ़्ज़ आहे, फ़क़द तहक़ीक़ उन माण्हू ख़ुदि अल्लाह जी इताअत कई। केॾो वॾो एज़ाज़ आहे, जंहिं मुंहिंजे प्यारे पैगंबर जी इताअत कई उन ख़ुदि अल्लाह जी इताअत कई। ऐं ॾिसो अहिड़ा मौक़ा अचनि था, अहिड़ा मौक़ा अचनि था जॾहिं असां क़ुरान जे आम हुक्म जे मुक़ाबले में पैगंबर जो ख़ासि हुक्म वठूं था। ॾिसो क़ुरान खोलियो, अल्लाह ताला फरमाए थो, इन्नमा हर्रम अलैकुमुल मैतत, अल्लाह तव्हां जे लाइ हर मोइल शइ हराम कई, हर मोइल शइ। बकरी हलाल आहे, मरी वञे हराम, कुकड़ हलाल आहे, मरी वञे हराम। पर आउं तव्हां खां सुवाल करणु चाहियां थो, बाज़ार में वञो था, मुहाणो मच्छी विकिणे पियो, मरी चुकी आहे, तव्हां छो था खाओ? जॾहिं त अल्लाह फरमायो हर मोइल शइ हराम आहे, हर मोइल शइ हराम, तव्हां मोइल मच्छी छो था खाओ? कंहिं तव्हांखे चयो हलाल आहे? मुहम्मद रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम पाण फरमाइनि था, ओ हिल्लत लना मैततान व दमान, असांजे लाइ ॿ मोइल शयूं, ॿ रत हलाल कया विया। मोइल शयूं कहिड़ियूं? पाण फरमाइनि था मच्छी ऐं बकड़, मरी वञनि तॾहिं हलाल, रत तिली ऐं जिगर, रत जा क़िस्म आहिनि, ॿई हलाल। अल्लाह जे नबी फरमायो मच्छी मरी वञे तॾहिं हलाल। कंहिं तशरीह कई क़ुरान मजीद जी? मुहम्मद रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम। अल्लाह ताला फरमाए थो, वसारिक़ु वसारिक़तु फ़क़्तउ ऐदियहुमा, मर्द चोरी करे या औरत चोरी करे, ॿिन्ही जा हथ कपे छॾियो, ॿिन्ही जा हथ कपे छॾियो। ठीकु आहे, हाणे सुवाल थो पैदा थिए, कहिड़ो हथ कपबो? क़ुरान में आहे सॼो हथ या खॿो हथ? ऐं किथां कपबो? छो हथ त पूरो हिन माना आङुरियुनि खां वठी कुल्हे ताईं हथ। छा कराई खां कपबो, छा ठूंठ खां कपबो, या कुल्हे खां कपबो? ऐं टी ॻाल्हि, केतिरी चोरी ते कपबो? क़ुरान में आहे। कंहिं तव्हांखे ॿुधायो? मुहम्मद रसूलुल्लाह, सॼो हथ कपबो ऐं कराई खां कपबो। ये अल्लाह जे नबी क़ुरान जी तशरीह कई, वरना पाण क़ुरान समझी कोन सघूं हा। ऐं ॾिसो बाद औकात अवां में अहिड़ा दोस्त हूंदा जिन हज कयो आहे, माशाअल्लाह हाजी सगोरा, उन्हनि खां पुछां थो, तव्हां हज करण लाइ जॾहिं त पहुता, हज जो सभ खां वॾो रुकन आहे अरफात मैदान में हाज़िरी, वक़ूफ़ अरफा, 9 ज़िलहिज्जा। जेकॾहिं को माण्हू अरफात मैदान में न पहुतो, हज खां महरूम रहिजी वियो, उनजो हज थियो ई कोन। हाणे पुछो हाजी सगोरनि खां, जॾहिं तव्हां पहुता अरफात मैदान में, सिज तव्हांजे अखियुनि जे आॾो ग़ुरूब थी वियो, सिज लही वियो, तव्हां सांझी निमाज़ छो कोन पढ़ी? हालांकि पाण सभु ॼाणूं था सांझी निमाज़ जो वक़्तु छा आहे, सिज लथो, मग़रिब जो टाइम थी वियो। इन सलात कानत अलल मोमिनीन किताब मौक़ूता, बेशक निमाज़ मोमिननि ते फर्ज़ आहे मुक़रर वक़्त ते। मुक़रर वक़्तु कहिड़ो आहे? जॾहिं सिज लथो, मग़रिब जो टाइम थी वियो। लेकिन 35 लख हाजी अरफात मैदान में मौजूद आहिनि, सिज अखियुनि जे आॾो लहे थो, नमाज़ मग़रिब कोन पढ़ंदा। छो कोन पढ़ंदा? इहा मुंहिंजे प्यारे पैगंबर अमल जी अहमियत। छो त अल्लाह जे रसूल 9 तारीख़ ते अरफात मैदान में मग़रिब जी नमाज़ नाहे पढ़ी, तंहिंजे करे को हाणे उम्मती या नमाज़ उते कोन पढ़। उतां निपटा पाण सगोरा सिज लथे खां पोइ मग़रिब नमाज़ कोन पढ़िया, ऐं वञी जॾहिं पहुता मुज़दलिफ़ा, उते मग़रिब ऐं इशा ॿई नमाज़ूं मिलाए पढ़नि, ॿई नमाज़ूं मुज़दलिफ़ा जे अंदरि। ऐं अञा ॿुधायां पैगंबर जे अमल जी अहमियत, उन राति पाण सगोरा तहजुद कोन पढ़िया। साहबा चवनि था मग़रिब ऐं इशा ॿई नमाज़ूं पढ़ी, उन खां पोइ पाण सगोरा सुम्ही पिया, वञी फजर ते उथिया। 9 तारीख़ जी राति सुम्हणु इबादत आहे, 9 तारीख़ जी राति सुम्हणु इबादत आहे। छो? सोचो था
इन जे करे मोहम्मद रसूलुल्लाह सल्लल्लाहु उन रात निंड कई आहे। अॼु निंड करण इबादत या मुंहिंजे प्यारे पैगंबर जे अमल जी अहमियत फरमान जी मूंखे ॿुधायो अहिड़ो इंसान दुनिया में ॿियो को आहे कोड़ो इंसान? अल्लाह जा बानो तंहिंजे करे ये असां शान रसूल बयान करियूं था इन लाइ न त असां रुगो मल्हाइण जी ॻाल्हि कोन्हे। शान रसूल अपनाइण जी ॻाल्हि आहे। अपनायो, पैगंबर जी इताअत करियो, नबी जी इताअत में कॾहिं नाकामी कोन्हे। यादि रखी छॾियो सहाबा किराम रज़ी अल्लाह अन्हुम जेकॾहिं इताअत कई आहे अल्लाह जे आख़िरी प्यारे पैगंबर जमात अहले हदीस इहा ई दावत आहे। असां कंहिंखे घटि वधि ॻाल्हायूं था? कंहिं ॻाल्हि ॾिनी आहे? छा कंहिंजो मज़ाक उॾायो आहे? कॾहिं बि न। हमेशह दलील सां ॻाल्हि। 4 इमाम उन्हनि जा कौल ॿुधाए पंहिंजी तकरीर ख़तम कंदुसि। 4 इमाम अबू हनीफा रहमतुल्लाह अलैह, इमाम मालिक रहमतुल्लाह अलैह, इमाम शाफी रहमतुल्लाह अलैह ऐं इमाम अहमद बिन हंबल रहमतुल्लाह अलैह। अल्लाह जो मथल लखे रहमत हुजनि। 4 इमाम चई विया तव्हांखे इताअत करणी अल्लाह जे नबी जी। असांजो कौल हदीस जे ख़िलाफ़ मिले असांजे कौल खे छॾे ॾिजो पर पैगंबर जे फरमान खे न छॾिजो। इमाम अबू हनीफा छा चयो? इज़ा सहल हदीस फहो मज़हबी। जेकॾहिं सही हदीस मिली वञे मुंहिंजो मज़हब सही हदीस आहे। मुंहिंजो मज़हब सही हदीस आहे। इमाम साहब केतिरियूं अहिड़ियूं फतवाऊं जिन खां रुजू करे वरितो। सही हदीस मिलण खां पोइ हिदाया खोलियो। पहिरीं जुराबनि ते मसइले जो क़ाइल कोन हो, लेकिन जॾहिं हदीसूं मिलियूं इमाम अबू हनीफा रहमतुल्लाह अलैह माना क़ाइल थी वियो। मौलाना अब्दुल हई लखनवी जो हाशियो वञी ॾिसो हिदाया ते। उन खां पोइ इमाम मालिक सालनि ताईं मस्जिद नबी जे अंदरि दर्स ॾींदो रहियो ऐं दर्स ॾींदे अल्लाह जे नबी जी क़बर मुबारक साम्हूं हूंदी हुई। छा चवंदो? कुल्लु अहदिन युख़ज़ु मिन कलामिही व युतरकु इल्ला साहिब हाज़ल क़बर। चवंदो त हर माण्हू जी का ॻाल्हि वठबी का ॻाल्हि छॾबी। क़ुरान हदीस मुताबिक़ हूंदी वठंदासूं, क़ुरान हदीस ख़िलाफ़ थी छॾे ॾींदासूं, पर इन क़बर वारे जी हर ॻाल्हि वठबी का कोन छॾबी। इमाम मालिक, इमाम शाफ़ी रहमतुल्लाह अलैह छा चई वियो? हिकिड़े माण्हू मसइलो पुछियो, इमाम साहब दलील में हदीस ॿुधाई। उन चयो साईं तव्हां हदीस ॿुधायो था? जी छा थो सम्झी? इज़ा रवैतो अन रसूलिल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फलम अकुल बिही फउशहिदुकुम अन अक़ली कज़्ज़ाब। जेकॾहिं पैगंबर जी हदीस ॿुधायां उन मुताबिक़ फतवा न ॾियां तव्हांखे शायदि बनायां थो। ऐलान करे छॾिजो त शाफ़ी जो अकुल वियो हलियो चरियो थी वियो जो हदीस मुताबिक़ फतवा नथो ॾे। चौथों कौल इमाम अहमद बिन हंबल रहमतुल्लाह अलैह, अज़ीम इमाम, मन रद्द हदीस रसूलिल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फहुव अला शफा हलकतिन। जेको पैगंबर जी हदीस खे रद्द करे थो वो तबाही जी खॾ उन जे किनारे ते बीठल आहे। 4 इमाम चई विया। अल्लाहु अकबर। हर इमाम इहा ॻाल्हि कई पैगंबर जी हदीस मिली वञे उन ते अमल कयो। छो? उन ख़बर आहे त असीं उम्मती आहियूं ऐं अल्लाह जो नबी केरु आहे? रसूलुल्लाह। रसूलुल्लाह वमा मुहम्मदुन इल्ला रसूल। मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम न आहे मगर अल्लाह जो रसूल आहे। दोस्तो असांजी इहा ई दावत आहे। उम्मीद आहे तव्हां हिन ते गौर कंदा, फिक्र कंदा ऐं अल्लाह ताला जेकॾहिं सम्झ में तव्हांजी ॻाल्हि विहारे उहो ई विहारण वारो आहे त पोइ असांजा बाह ॿेली बणिजी वञे। अचो हिन कम जे अंदरि जेको तौहीद सुन्नत जो कमु आहे उनखे असीं आम करियूं, उनखे असां पखेड़ियूं। वरी आख़िर में दुआ कंदो हलां अल्लाह ताला हिन ॻोठ खे तौहीद सुन्नत जो मर्कज़ बनाए। रब्बुल आलमीन अॼोको प्रोग्राम जिन दोस्तनि उनजो एहतमाम कयो आहे, ख़ुसूसन असांजो दोस्त डॉक्टर अब्दुल गनी नोतियार साहब, ॿिया दोस्त बि काफ़ी आहिनि जिन हिन में माना त असांजो इंतिहाई प्यारो दोस्त गुलज़ार अहमद मेमन साहब, ॿिया भले ई दोस्तनि मूंखां थी सघंदो नाला विसरंदा हुजनि। अल्लाह जो सभिनी ते रहमतूं हुजनि। रब्बुल आलमीन सभिनी जा ख़र्च महिनतूं क़बूल फरमाए ऐं असांजो ख़ात्मो ईमान ते फरमाए। वाख़िरु दावाना अनिल हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन।